ॾखण शहर में तालीमी इदारा बि बदअमनी जे वर चढ़ी विया आहिनि। ॻोठ लुंगाणी शरीफ़ जे बॉइज़ प्राइमरी स्कूल मां चोरी वारे वाक़े ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतजाज कयो। रिपोर्ट करे रहियो आहे शकील धारेजो। ॾखण शहर में तालीमी इदारा बि बदअमनीअ जे वर चढ़ी विया आहिनि। पुलिस जी नाक़स कारकर्दगीअ सबबि नामालूम चोर ॻोठ लुंगाणी शरीफ़ जे बॉइज़ प्राइमरी स्कूल जा ताला टोड़े रिकॉर्ड समेत लखें रुपयनि जी चोरी करे फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त इतला बावजूदि ॾखण पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती, जंहिं ते स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन उस्तादनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त राति असांजे स्कूल जी चोरी करे विया आहिनि ऐं तक़रीबन असांजी छत जेका स्कूल जी उहा पटे विया आहिनि। गाडर टीयर खणी विया आहिनि। रोज़ जो मामूल आहे कि नलको लाहे था वञनि, को छा थो थी वञे। असां वटि चौकीदार न आहे। आला अख़्तियारनि खे इहो मुतालबो आहे त असांखे चौकीदार ॾिनो वञे त जीअं स्कूल जी सेफ्टी थी सघे। राति असांजे स्कूल जा ताला भञी करे सामान खणी विया आहिनि। ॿारनि में काफ़ी क़िस्म जी बेचैनी आहे। हू परेशान आहिनि। हू पढ़ाईअ ते तवजा ॾियनि या अहिड़ी सूरत हाल ते तवजा ॾियनि। चोरी थी वई आहे। राति चोर सभु ताला कटे असांजा सेवर बि खणी विया आहिनि, रिकॉर्ड बि खणी विया आहिनि। सेफियूं भञी सामान खणी विया आहिनि। पुलिस खे बि इतलाह ॾिनो अथई, पुलिस अञा कोन पहुती आहे। असां पंहिंजे बाला ऑफिस खे बि इतलाह ॾिनो आहे त चौकीदार ॾिनो वञे, पर अञा ताईं चौकीदार कोन्हे को। अवां मुज़ाहिरीन उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हो त राति जो देरि सां चोर स्कूल जा ताला टोड़े स्कूल जी छित जा टीयर ऐं गेडर पटे खणी विया आहिनि। जॾहिं त क्लासनि मां सेवर ऐं ऑफिस मां रिकॉर्ड समेत ॿियो सामान खणी फ़रार थी विया आहिनि। उन्हनि चयो त स्कूल में चौकीदार मुक़ररु नाहे थियल, जंहिं सबबि स्कूल में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उस्तादनि वधीक चयो त ॾखण पुलिस खे इतलाह ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस नाहे पहुती। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल मां चोरी थियल सामान वापसि कराए ॾेई ऐं चौकीदार मुक़ररु करे बेचैनी ख़तमु कई वञे। शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़, ॾखण।